अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहियो HRJDO न्यूज़ ऐं आऊं आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था काज़ी अहमद मां मोहब जूणू जी। काज़ी अहमद शहर में एकता दिहाड़े जे हवाले सां अॼु ॿिए ॾींहुं बि शानदार रैलियूं कढियूं वयूं। जॾहिं त ॾेणा रोड ते एजाज़ लाखो जे सरबराही में शानदार रैली कढी सिंधी गीतनि ते टोपी अजरक पाए रक़्स कयो वियो। वधीक ॾिसो था मोहब जूणू जी हीअ रिपोर्ट। अस्सलाम वालेकुम वज़ीर। काज़ी अहमद में सकाफ़ती डे कल्ह हुयो, पर अॼु बि ॾेणा रोड खां सरदार एजाज़ लाखे जे सरबराही में हिकु शानदार टोपी अजरक डे जे हवाले सां सिंधी गीतनि ते रक़्स कंदे काज़ी अहमद जे रोडनि ते रैली कढी विया। अचो त इन सिलसिले में मूं सां गॾु एजाज़ लाखो मौजूदु आहे, उनखां पुछूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सकाफ़ती डे कल्ह हुयो, तव्हां अॼु रैली कढी आहे, इन हवाले सां थोरो ॿुधायो। बस ही सॼो महीनो जेको आहे न उहो आहे इन जो सकाफ़त जो असांजो। हा, असां सभु सिंधी गॾु आहियूं ऐं ॿुधाइण था चाहियूं त असांखे केरु जुदा नथो करे सघे ऐं सदाईं गॾु हूंदासीं। अच्छा, जेका हींअर रैली निकिती आहे काज़ी अहमद जे भरपासे सां, केतिरा नौजवान आहिनि, केॾी ख़ुशी बि महसूसु थिए? सॼे शहर जा माण्हू मूंसां गॾु आहिनि, छोकिरा नौजवान सभु, ऐं उन्हनि जो वॾी महिरबानी जेके असां शरीक थिया आहिनि, सभु सिंधी असां गॾु आहियूं। अस्सलाम वालेकुम। तव्हां हिन रैली में शरीक हो, टोपी अजरक पाया आहियो, केॾी ख़ुशी? फर्स्ट क्लास ख़ुशी थी थिए अल्हम्दुलिल्लाह। सभु सॼी दुनिया सां ॾिठो आहे, कंहिं बि मौक़े ते छा बि थी पए, सिंधी हिकु आहिनि, हिकु रहंदा, हिकु आहिनि। जीअं सिंध। मज़ीद खबरों और अपडेट के लिए देखते रहिए HRJDO न्यूज़।